अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला। मौजू कहानी। कहाणी जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान, घाटो थियणु, शराब, भउ, ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ जुञ सिराब। बार नंबर 31। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन ॾिठो त बिनयामीन संदसि ॿियनि भाउरनि खां धार वञी वेठो आहे, त चयो यूसुफ अलैहिस्सलाम जिन बिनयामीन खां पुछियो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन बिनयामीन खां पुछियो ही तुंहिंजा भाउर आहिनि? ईअं ॾियो। बिनयामीन चयो हा। हज़रत यूसुफ पुछियो त पोइ हिननि खां धार छो थी वेठो आहीं? बिनयामीन चयो त उन करे धार ॾी वेठो आहियां त हिननि माण्हुनि मुंहिंजे हक़ीक़ी भाउ पाण सां गॾु वठी विया हुआ, ईअं ॾियो, ऐं वापसि पाण सां गॾु कोन वठी आया। चयूं त उन खे बगड़ खाई वियो आहे, ईअं ॾियो। उन करे मूं कसम खयो ऐं पाण ते लाज़िम कयो त कहिड़ी ॻाल्हि में बि उन्हनि सां गॾु कोन थींदुसि, ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पुछियो तुंहिंजी घरवारी आहे? बिनयामीन चयो हा, ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पुछियो ॿार पैदा थिया आहिनि? बिनयामीन चयो हा, ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम घणा ॿार आहिनि? बिनयामीन चयो 3 ॿार आहिनि। हज़रत यूसुफ पुछियो उन जा नाला छा आहिनि? ईअं ॾियो। बिनयामीन चयो हिकिड़े जो नालो बगड़, ॿिए जो नालो पहिराण, टे जो नालो रत। नाला रखिया अथमि, ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन पुछियो अहिड़ा नाला छो रखिया अथई? ईअं ॾियो। बिनयामीन चयो उन ई करे जो आउं पंहिंजे भाउ खे विसारे न वियां, ईअं ॾियो। जेॾी महिल बि आउं कंहिंखे सॾु करियां त मूंखे पंहिंजो भाउ यादि अचे, ईअं ॾियो। पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे ॿियनि भाउरनि खे चयो तव्हां ॿाहिरि वञो, ईअं ॾियो। बिनयामीन खे पाण वटि रोके छॾियो, उनखे विहारे चयो ईअं ॾियो, आउं तुंहिंजो भाउ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम आहियां। तोसां जो हिननि माण्हुनि कुझु कयो उन ते ग़मग़ीन न थी, ईअं ॾियो। आउं चाहियां थो त तोखे रोकियां, तूं मूं वटि रही पओ, ईअं ॾियो। बिनयामीन चयो त मुंहिंजा सभई ॿार कोन मञींदा, ईअं ॾियो। बाबा हलण महिल उन्हनि खां अहद वरितो हुयो, उहे मूंखे उन वटि वठी हलंदा, ईअं ॾियो। हज़रत यूसुफ चयो त हिकु तदबीर करियां थो, हीलो तलाश करियां थो, पर तूं जेको ॾिसीं इहो पंहिंजे भाउरनि खे उन जी ख़बर न ॿुधाइजांइ, ईअं ॾियो। पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे अनाज ॾिनो ऐं वधीक उन्हनि ते अहसान कयो, ईअं ॾियो। पंहिंजे मुलाज़िमनि खे चयो हिन प्याले खे खण वटे खे ऐं उनखे बिनयामीन जे सामान में लिकाए पाए छॾ, ईअं ॾियो। इहो प्यालो सोन जो हुयो, उन सां अनाज जी माप करे तोरे ॾींदो हुयो, ईअं ॾियो। उन मुलाज़िम इहो सोन जो प्यालो वठो, अहिड़ी तरह सां लिकाए बिनयामीन जे सामान में रखी छॾियो जीअं बिनयामीन जे भाउरनि खे ख़बर ई कान पई, ईअं ॾियो। जॾहिं सामान खणी वापसि रवाना थिया त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे मुलाज़िम खे मोकिलियो, उन्हनि माण्हुनि खे रोके छॾियो, ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मनादी कराई त ए अहले काफ़िले वारा तव्हां चोर आहियो, ईअं ॾियो। इहो ॿुधी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जा भाउर आया हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खां पुछियो त तुंहिंजी कहिड़ी शइ चोरी थी आहे, ईअं ॾियो। मुलाज़िमनि चयो त बादशाह जो हिकु सोन जो प्यालो वठो, जेको सोन जो आहे उहो विञाइजी वियो आहे, ईअं ॾियो, जंहिंसां बादशाह माप तोड़ करे अनाज ॾींदो हुयो, ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे भाउरनि चयो ख़ुदा जी कसम तव्हां ईअं सम्झो असीं उन लाइ कोन आया हुआसीं त असीं ज़मीन ते फ़साद फैलायूं ऐं न की असीं माण्हू चोर आहियूं, ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चयो जंहिं वटां ॿियो मापण जो सोनू प्यालो वटो निकितो उन जे लाइ कहिड़ी सज़ा आहे, ईअं ॾियो। उन जे भाउरनि चयो
त उन जे लाइ सज़ा इहा आहे त उनखे ग़ुलाम बनाए, ईअं ॾियो। ऐं असीं बि ज़ालिम खे अहिड़ी सज़ा ॾींदा आहियूं। हज़रत यकूब अलैहिस्सलाम जी शरीयत में अहिड़ी सज़ा जो हुकुम आहे, ईअं ॾियो। जो शख़्स में चोरी करे थो उन वटां साबित मिले थी त उनखे ग़ुलाम बनाए छॾींदा हुआ, ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मुलाज़िमनि खे चयो त पहिरीं बिन यामीन जे भाइरनि जो सामान खोले ॾिसो ऐं पोइ बिन यामीन जो सामान खोले ॾिसो, ईअं ॾियो। बिन यामीन जो सामान खोलियऊं त इहो सोनू प्यालो वटो मापण जो बिन यामीन जे सामान मां निकितो। जॾहिं बिन यामीन जे सामान मां इहो प्यालो वटो मापण जो निकितो त उनखे पकिड़े विहारे छॾियऊं, ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जा भाइर हज़रत यूसुफ जिन खे चयो, ईअं ॾियो। ऐं तकरार कयाऊं त बिन यामीन उन्हनि खे ॾे, ईअं ॾियो।